बुखार अची वियो आहे हालत अहिड़ी थी वई आहे जानवर बि पोते मरंदा वञनि हाणे त माण्हू खे खाइण जे लाइ तयार वेठा आहिनि खाधे वारी का बि शइ कान्हे बुख माण्हुनि खे बदहाल करे छॾियो आहे दुआ फरमायो को रहमत जो मींहुं वसे गाह फुटंद जानवरनि जे लाइ ऐं फसल आबाद थींदा त माण्हुनि जे लाइ हज़रत गौसुल आज़मीन फरमायो मिंबर खणी अचो मिंबर लॻायो वियो पाण उन जे मथां चढ़ी बीठा चढ़ी बीहण खां बाद में संदन मथे मुबारक ते दस्तार आया कुलाहा टोपी मुबारक उन टोपी मुबारक के लातो आसमान दे इशारो करे अल्लाह के कयो या अल्लाह ये मुझी दस्तार मुझी कुलाहा मुझी टोपी मुझे मुर्शिद शेख शहाबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैह मुझे मथे ते रखिया ये मां पान पाती मुझे मुर्शिद मुझे मथे जे मथा रखिया ऐ यकीनन मुझे मुर्शिद सिद्दीक़ ऐं इखलास सा मुके न जो आल समझी करे मुझे मथे ते या टोपी रखिया ऐ बोला इन टोपी जो वास्तो तो माजा मुर्शिद रखिया सिद्दीक़ इखलास सा ऐ मां गौस बहाउद्दीन मां बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी भी इन टोपी मुर्शिद जे मिलियल कुलाह शरीफ के पंहिंजे मथे जे मथा दुनिया दीन आखिरत जी सादत समझी नेक नियत सा मथे ते रखियो मौला मुर्शिद फराई त सच्चाई सा मुंह मथे ते रखी त सच्चाई सा सादत समझी मां इन के रखियो मौला इन जो वसीलो तो जा खल्क जे मथा परेशानी जो आलम मानू तक बुख मरंदा जानवर मरंदा पर मानू एक बे जो गोश्त खाने ला तैयार ध्यान मौला मियो रहमत जो वसा टोपी मुबारक दुआ नाम सपूरी थी टोपी मुबारक नाम मथे ते रखी काने त आसमान ते कंकर थी वया हर पासे रे गज गोल शुरू थी वया रहमत जा मींह उठा हिकड़ो न पूरो हफ्तो मींह वसंदा रहा मींह वसन खां बाद में इंसान भी खुश थिया त जानवर भी खुशियुनि में अची विया अल्लाह जे वलियन सा रहमत वसंदी आ जो सुभान अल्लाह अल्लाह जे नेक सालिह जो दो वला हद कबूल हन आखिर में हदीस जो हाल हो दो अल्लाह हुजूर जी हदीस पाण फरमाइन ता अल्लाह फरमाइंदो मा यतकर्रब ला यजाल यतकर्रब इलैहि अब्दी बिन नवाफिल मुजो बानो हमेशा नफल जे जरिए मारब के करीब थींदो आ सुभान अल्लाह इला हबतहु अल्लाह फरमाए इस नहीं जो मान सा मोहब्बत कंदो आया फैदा हबतहु जदे मोहब्बत कंदो आया कुंतु समाहु الذي يسمع به मान जा कन थी दुआ जैसा बुधंदो आ मान जी अख थी दुआ जैसा ॾिसंदो आ मान जो हथ थी दुआ जैसा वठंदो आ मान जो पैर थी दुआ जैसा हलंदो आ माना अल्लाह जी कुदरत उन जे अंदर एड़ी पहुची वेंदी आ भले हिकड़ी जाय तो वेठो जे पर सॼी दुनिया में ॾिसंदो आ जा हिकड़ी ते वेठो जो सॼी आवाज़ ॿुधंदो आ हिकड़ी जाय ते वेठो जे हथ में खड़े तो गौसुल आज़मीन जो फरमान पइजी जाते सैयदना गौसे आज़म जो फरमान फरमाए इन यदी अला मुरीदी कसमाए अलल अर्द गौसे आज़म जो फरमान त मुजो हथ मुजे मुरीदन ते इया जे आसमान ऐं ज़मीन जे मथा सुभान अल्लाह हथ गौसे आज़म जो पावर अल्लाह जे कुदरत जो चो सुभान अल्लाह उन हदीस जे बिल्कुल एंड में आखिर में हुजूर फरमाए ता अल्लाह ताला फरमाए तो तजने यो मुजो बंदो वला इंसाननी ला ओतयन्नहु जे कने यो बानो मुखा सवाल कंदो वा तमारा कोन जो रद कोन कंदो आया कबूल कंदो आया अल्लाह जो नेक वली जने सवाल कंदो मौला मींह वसा अल्लाह ताला उन जे सदके जिन जे मथा मींह वसाईंदो सुभान अल्लाह रहमत में वसाईंदो वो रहमत जो ज़रियो हुंदा बरकत जो ज़रियो हुंदा याद रखी छो मुसलमानो वली दुनिया जरूर छदींदो पर विलायत उन जी न मरदी आ सुभान अल्लाह वली जला हदीस आज का फखरुद्दीन राजी आंदी आ हुजूर फरमायो अला इन औलिया अल्लाह दुनिया वालो बुधी छजो जे के अल्लाह जा वली अल्लाह यमूतो वो ये न मरदा जे आम मानू मरंदा बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा हिक घर गा निकरी करे बे घर में वेंदा सुभान अल्लाह
पर उनजी विलायत मौजूद होंदी आहे। जो सुभान अल्लाह, उनजो फैज़ मौजूद होंदो आहे। अॼु बि अल्हम्दुलिल्लाह तव्हां अल्लाह जे वलीअ जो फैज़ ॾिसो था। हज़रत गौसुल आलमीन आया त मुल्तान में, अबा मुल्तान रुख जो कयो सिंध जो त सिंध ॾे सिलसिलो सोहरवर्दी आहे। हिन पूरे बर्रे सगीर जे अंदर, पूरे बर्रे सगीर जे अंदर सोहरवर्दी सिलसिले खे हलायो हज़रत गौसुल आलमीन। जिथे भी तव्हां के सोहरवर्दी सिलसिले जा नज़र ईंदा वो फैज़ हज़रत गौसुल आलमीन गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैहि जो आहे। जो तव्हां असांजो ॾियारो हिन जाइ ते मल्हायो आहे। ऐं दुआ थो कयां अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। ऐं दोस्तन हज़रत गौसुल आलमीन जी याद में ही जेको प्रोग्राम कयो आहे इंशाअल्लाह ये बरकतों का खाली कोन थींदा। हिते उन्हनि खे बरकतों मिलंदो त आखिरत में अल्लाह बरकतों अता फरमाईंदो। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।